जॾहिं खां पाकिस्तान ठहियो आहे तॾहिं खां वठी हिन मसइलनि ते कंहिं बि निहारियो कान्हे। त मां चूंडियल नुमाइंदनि खां पुछणु चाहियां थो त खुदारा ऐं हथ ॿधी खे पुछणु थो चाहियां त महिरबानी करे असांखे ॿुधायो वञे त आख़िर तव्हांजा कहिड़ा मसइला आहिनि जो असांजा हीअ मसइला हल नथा करे सघो। आख़िर असांजो ॾोह कहिड़ो आहे, आख़िर असांजी हिन अवाम ॾोह कहिड़ो कयो आहे। तव्हां गुज़िरियल 50 सालनि खां वठी असां ते को बि नज़र करम न कयो आहे। छा सैदपुर शरीफ़ ताल के उबाड़े में कोन थो अचे? तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो, तव्हांजा मुर्शिद बि हिते मौजूदु आहिनि, तव्हां मुर्शिदनि जे ईद ते बि लड़ी ईंदा आहियो, त तव्हांखे उहो रोड नज़र न ईंदी आहे छा? मुंहिंजा साथियो, ऐं तव्हां हिन फेसबुक ज़रिए जेके बि तव्हां मौजूदु आहियो, फेसबुक अकाउंट लाइव हलाए रहिया आहियो, ऐं हिन लाइव जे ज़रिए चूंडियल नुमाइंदनि खे हथ ॿधी अपील कयां थो त महिरबानी करे खुदारा असांजी रोड, असांजी बिजली ऐं असांजे नेकाल जो जेको मसइलो आहे असांखे ॿुधायो त कॾहिं हल थींदो। जेकॾहिं तव्हां हल नथा करे सघो या तव्हांखे एतिरी जुरत ऐं हैसियत न आहे त तव्हां उहो हल कयो त असांखे ॿुधायो, असां तव्हां मां हथ पटूं ऐं तव्हांखे वोट बि न ॾियूं।